असांजे समाज में एक फुट तां जहिड़ो थींदो आहे, पोइ उन जे पोयां एकड़ खपाए कोर्टनि में सालनि जा साल लोड़ींदा आहियूं। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। मोहम्मद फारूक साहब फ्रॉम लंडन मां मोस्ट वेलकम सर, तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। मुहर्रम अली साईं ॾिनो जूण जो इरफान खान राहू जो बि असांखे ॿुधी रहियो आहे। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो, मोहम्मद फारूक साहब फ्रॉम लंडन मां मोस्ट वेलकम सर, असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। सिंध में रहंदड़ हर ज़ात ऐं कबीले जो माण्हू सिंध खे पंहिंजे माउ सम्झे थो। हिन सिंध जे सरज़मीन ते रहंदड़ कंहिं बि ज़ात पात रंग नस्ल कबीले सां तालुक़ रखंदड़ हर माण्हू सिंध जो फर्ज़ंद आहे। पर हिकु डिघे अरसे खां सिंध क़ौम जा माण्हू पंहिंजे असुल सुञाणप सिंधी क़ौम जे बजाए हाणे ज़ात परस्ती खे तरजीह ॾियण लॻा। सिंध जो शऊर त ॼण मोकिलाए रहियो आहे। पढ़ियल गढ़ियल माण्हू तोड़े सिंध जो नव नसुल बि हाणे ज़ात परस्ती ते लही आयो आहे। असांजो प्यारो दोस्त मोहम्मद फारूक साहब फ्रॉम लंडन में मैसेज लिखनि था त कमेंट में, जी साईं सलाम, वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। मोहम्मद फारूक साहब तव्हां वधीक लिखियो आहे, बहुत दिनों के बाद हाज़ुरी दे रहा हूँ। बहुत दिनों के बाद हाज़ुरी दे रहा हूँ, माजरत कबूल करियो। महिरबानी सर, असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। असीं दुआ कयूं था त शाल सदाईं शाद ऐं आबाद हूंदो। असांजूं दुआऊं अवां सां गॾु आहिनि। असांजो ॿियो दोस्त बि अची चुको आहे असांजे लाइव प्रोग्राम में, ज़ाहिद हुसैन साहब। असीं उन्हनि खे बि भलीकार चऊं था। सर मोहम्मद फारूक साहब, हमारा प्रोग्राम में आप आए हैं, हम आपको दिल की गहराइयों से वेलकम कहते हैं। जैसा सिंध जी क़ौमी सुञाणप आहिस्ते आहिस्ते ख़त्म थी रही है, सिंध जा माण्हू इज्तमाई मफ़ाद मसइलनि बजाए ज़ात परस्ती सां लाॻापियल मामलनि ते गॾु थियनि था। सिंध में हलंदड़ सरदारी वॾेर को निज़ाम को नओं त नाहे, पर गुज़िरियल ॿिनि ॾहाकनि खां ॼण त ज़ात परस्ती, कबीले परस्ती, मज़हबी जुनूनियत जीअं शिदत सां वधी रही आहे। पहिरीं ज़ात परस्ती सिंध जे ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि में उरूज त हुई, जेका तेज़ी सां वधंदी शहरनि जो रुख करण बैदि हाणे सिंध जे आला तालीम इदारनि में बि कर खंयो आहे, जंहिं सबबु सिंध जो शऊर हाणे मोकिलाए रहियो आहे। असांजो प्यारो दोस्त करम मंगसी साहब फ्रॉम शदात कोट मां, वेलकम सर, असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। ऐं अव्हां सां गॾु आहे मोहम्मद फारूक फ्रॉम लंडन मां, असांखे ॿुधी रहियो आहे। जी दोस्तों, तव्हां कमेंट कंदा हलो, पंहिंजो नालो लिखंदा हलो, ताकि असीं तव्हांखे बाय नेम सुञाणे सघूं त असांजा दोस्त असांखे किथां खां ॿुधी रहिया आहिनि।
करम मंगसी साहब तव्हां दिल सां लाइक करे रहिया अवां जूं दिलियूं असांजे मोबाइल सेटअप ते अची रहियूं आहिनि। वाहिद कालानी साहब खे बि इनवाइट कयो त ताकि वो असांजे प्रोग्राम में अची वञनि ऐं हुनखे ज़रूरु असांजा सलाम चइजो। जाहिद हुसैन, मोहम्मद फारूक, करम मंगसी साहब असांजे प्रोग्राम में आहिनि ऐं ॿिया दोस्त बि असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। करम मंगसी साहब असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे? सर मोहम्मद फारूक साहब असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे? तव्हां कमेंट करे असांखे ॿुधाईंदा हलो ताकि असीं वधीक हिन में कुझु इम्प्रूवमेंट आणियूं। असीं कुछ दोस्तन के इनवाइट करे रहे हैं। उनमें असांजो प्यारो दोस्त आहे अहमद नवाज़ भी असांजे प्रोग्राम में आहे, उन्हनि खे भी असीं इनवाइट करे चुका आहियूं। सिंध जे मड़नी सरकारी तोड़े गैर सरकारी इदारनि में वेठल पढ़ियल लिखियल आफिसर भी ज़ात परस्ती, ज़िले परस्ती, ॻोठ परस्ती ते लही आया आहिनि। तव्हां ऐं असां ॾिठो ऐं ॿुधो हूंदो त अक्सर वॾियुनि पोस्टुनि ते वेठल ऑफिसर पाण ई तोड़े संदसि अज़ीज़ चवंदा आहिनि त साईं ॻोठ जो आहे। तोड़े पढ़ियल लिखियल ऑफिसर खुद भी नौकरियुनि कमनि कारनि नफ़े नुक़सान में पंहिंजे ज़ात ज़िले ॻोठ या शहर सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि खे तरजीह ॾींदा आहिनि। हाणे त ऑफिसरनि जूं यूनियनूं हुजनि या मुलाज़िमनि जूं, उहे बि तइलीमी इदारनि में ज़ात परस्ती जे बुनियाद ते थियनि थियूं। साॻे रीति बल्दियात चूंडूं हुजनि या वरी आम चूंडूं, माण्हू वोटस। असांजा काफ़ी दोस्त असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहिनि। असीं उन्हनि खे अंबालिकार चऊं था। करम मंगसी साहब फ्राम शदाद कोट में लिखनि था, आवाज़ बिल्कुलु सही तो अचे अदा, महिरबानी सर। मोहम्मद फारूक फ्राम लंडन में असांखे ॿुधी रहियो, असांजो दोस्त लंडन में असांखे मैसेज कमेंट लिखी रहियो आहे। असांजो दोस्त मोहम्मद फारूक लिखन था, बहुत प्यारे कमेंट्स पे, एहसानमंद हूँ साईं। साईं कभी दिल गिरफ्तार होता हूँ कि सिंध के खूबसूरत देहात सहूलियात में बहुत पीछे रह गए हैं। साईं अल्लाह करे गरीब और मेहनत कश तरक्की करे, आमीन सर, मेहरबानी। तव्हां लंडन खां असांखे ॿुधी रहिया आहियो, लंडन में तव्हां वकालत करे रहिया आहियो ऐं हिन वक़्तु असांखे ॿुधी रहिया आहियो, महिरबानी सर। तव्हांजो सिंध सां मोहबत आहे। यूसुफ शेख साहब असांजे प्रोग्राम में आहिनि, हू असांखे ॿुधी रहिया आहिनि सऊदी अरब मां। साईं ज़ाहिद अली मुगेरी साहब उस्ताद असांजो प्यारो दोस्त हू, लिखे थो कमेंट में त सर अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, हर तरह जो खैर खैरियत दुआऊं। असीं दुआ कयूं था त अल्लाह पाक तव्हांखे आबाद ऐं सलामत रखंदो। असीं बि बिल्कुलु ख़ुशि आहियूं, महिरबानी सर। साईं ज़ाहिद साहब असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो, शाल सदाईं आबाद हूंदव। सुल्तान अहमद गोपांग साहब के असीं भलीकार चऊं था। जी दोस्तों, जेके तव्हां असांखे ॿुधी रहिया, तव्हां असांखे पंहिंजो नालो कमेंट में लिखो ताकि असीं तव्हांखे बाय नेम सुञाणे सघूं। फारूक अहमद बलोच भी असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि। हुनजो प्रोफाइल पिक्चर रखियल आहे त हू कार गाॾी ते वेठा आहिनि। नियाज़ अली फ्राम सऊदी अरब मां
असांजो प्यारो दोस्त सुल्तान अहमद गोपांग साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। साईं ज़ाहिद साहब असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजे समाज में हिकु फुट तां जहिड़ो थींदो आहे, पोइ उन जे पोयां एकड़ खपाए कोरटनि में सालनि जा साल लोड़ींदा आहियूं। नियाज़ मंगसी साहब असांखे सऊदी अरब खां कंटिन्यूअसली ॿुधी रहियो आहे। करम मंगसी शुदात गोट खां कमेंट लिखनि था त नसुल परस्ती नसुलनि जो नुक़सानु आहे, सभु ज़ातियूं पाण में भाइर आहिनि। महिरबानी सर, तव्हांजा लफ़्ज़ कमेंट तमामु बहितरीनु आहे। तव्हां लिखो था त नसुल परस्ती नसुलनि जो नुक़सानु आहे, सभु ज़ातियूं पाण में भाइर आहिनि। मोहम्मद फारूक साहब फ्राम लंदन में लिखन था त मंगसी साहब बदकिस्मती से ज़ात बिरादरी के मफाद को हमारे मुआशरे औलियत दे जाती है। हमारे ज़ात तो पहचान है, बाकी सब से बराबरी के साथ सलूक और आइन पाकिस्तान भी मुतयन करता है। मेहरबानी सर मोहम्मद फारूक साहब, तमाम बेहतरीन कमेंट लिखियो है। एंड नियाज़ अली मंगसी साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि सऊदी अरब मां। करम मंगसी फ्राम शुदात कोट खां। सुल्तान अहमद असांजो प्यारो दोस्त। सुल्तान अहमद गोपांग साहब असांखे कंबर खां ॿुधी रहिया आहिनि। एंड फारूक अहमद बलोच बि असांखे ॿुधी रहियो आहे। असीं तव्हांखे एहसास ॿुधायूं त एहसास छा आहे। सुल्तान अहमद साहब, हाजी नियाज़ अली मंगसी एंड करम मंगसी साहब, एहसास इहो आहे त हिकु हमरा पंहिंजे अमर सां ॻाल्हाए थो। साईं ज़ाहिद साहब, वंस अगेन असीं तव्हांखे भलीकार चऊं था। हेलो, हा अमां खे फ़ोन ॾे। हेलो अम्मा जी। अब्बा, अम्मा तबीयत कीअं आहे? हा अब्बा, हाणे कुझु ठीकु आहे। अम्मा ब्लड प्रेशर जी गोरियुनि सां रीढ़ाई जूं गोरियूं बि मोकिलियूं अथमि। राति जो हिकु खीर सां खाईंदी कर। हा अब्बा। ॿियो अम्मा, ॻाल्हि कटिजे थी, शायदि ॻोठ में सिग्नल्स जो मसइलो। शायदि ॻोठ में सिग्नल्स जो मसालो आहे। सुभाणे कॉल कंदुसि। अब्बा, तोखे ॾिठे ॾींहं थिया आहिनि, अखियुनि खे सिक लॻी आहे। अब्बा, तोखे ॾिठे ॾींहं थिया आहिनि, अखियुनि खे सिक लॻी आहे। अब्बा, साह ते कहिड़ा एतबार बचा, साह ते कहिड़ा एतबार बचा। हिन भेरे गोरियूं भली न मोकिल जाए। हिन भेरे गोरियूं भले न मोकिल जाए। तूं चक्कर ॾेई वञजाए पुटड़ा। जी दोस्तों, इहो एहसास आहे। इंसान जॾहिं परदेस में रहंदो आहे, दुख में सुख में कहिड़े बि हाल में रहंदो आहे, जॾहिं घर वारनि सां ॻाल्हाईंदो आहे त हू चवंदो आहे त अम्मा मां ख़ुशि आहियां, बाबा साईं मां ख़ुशि आहियां, चाहे हू कहिड़े बि हाल में सूरत में हुजे। असांजे प्रोग्राम में शुएब अहमद एंड अहमद नवाज़ साहब असांजे प्रोग्राम में आहिनि। कंटिन्यूअसली हू असांखे ॿुधी रहिया आहिनि। साईं ज़ाहिद साहब असांजे प्रोग्राम में आहिनि।
साईं ज़ाहिद साहब तमाम बेहतरीन कमेंट लिखन था। सर सुल्तान अमन साहब, अयाज़ अली, मोहम्मद फारूक साहब ही कमेंट तव्हांखे ज़रूर ॿुधणु घुरिजे। साईं ज़ाहिद साहब हमेशा दिल सां लिखंदा आहिनि ऐं असरदार लफ़्ज़ लिखंदा आहिनि। साईं ज़ाहिद साहब लिखनि था त सर ज़िंदगी में कुछ पाण खे मुख़्तसिर करण लाइ महांगे इलाइक़े में रहण या ग्रेजुएट मुलाज़िम रखण जे बजाय पंहिंजो तालीम याफ़्ता हुजणु ज़रूरी आहे। उन करे पंहिंजे औलाद खे मालदार थियण जी तरगीब न ॾियो, पर उन्हनि खे इहो सेखारियो त हू ख़ुशि कीअं रही सघनि था ऐं जॾहिं हू वॾा थियनि त। साईं ज़ाहिद साहब, तव्हांजा लफ़्ज़ तमामु बहितरीन आहिनि सर। तव्हांजे कमेंट में प्यार, मोहब्बत, चाहत आहे। तव्हां लिखियो आहे त पंहिंजे औलाद खे मालदार थियण जी तरगीब न ॾियो, पर उन्हनि खे इहो सेखारियो त हू ख़ुशि कीअं रही सघनि था ऐं जॾहिं हू वॾा थियनि त हू शयुनि जी अहमियत खे ॾिसनि, क़ीमतुनि खे न ॾिसनि। दिल खे दुनिया सां न लॻायो, छो त इहा फ़ानी आहे। दिल खे दुनिया सां न लॻायो, छो त इहा फ़ानी आहे, पर आख़िरत सां चिमटी वञो, छो त इहा हमेशा रहण वारी आहे। महिरबानी सर। साईं ज़ाहिद साहब, तव्हांजे कमेंट में प्यार, मोहब्बत, इख़लाक़, चाहत एंड सबक भी आहे सर। महिरबानी। अब्दुल हफीज़ सोलंकी साहब असांजे प्रोग्राम में आहिनि। राशिद अली मंगसी। अब्दुल हफीज़ सोलंकी साहब लिखनि था त सलाम सर, कैसे हो? वालेकुम सलाम रहमतुल्लाह सर। हर तरह जो खैर खैरियत दुआऊं, अल्लाह पाक जा एहसान, महिरबानी। वंस अगेन तव्हां कमेंट में ब्यूटीफुल एंड कमेंट सां गॾोगॾु कुझु दिलियूं मोकिलियूं आहिनि। मुजीब रहमान भी असांजे प्रोग्राम में आहे। वसीम अहमद असांजो पाड़ेसरी भाउ दोस्त वसीम साहब, असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। तव्हांजे प्रोफाइल पिक्चर में तव्हां सां गॾु नंढड़ो पुटु बि आहे, तव्हां उनखे खणी बीठा आहियो, महिरबानी। मोहम्मद फारूक फ्रॉम लंदन मां कमेंट लिखनि था त परवरदिगार ने तमाम इंसानों से बराबरी का सलूक का हुक्म दिया और यही नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तलकीन के किसी को ज़ात, रंग और नस्ल की वजह से फोकियत नहीं, सवाए तकवा के तमाम बेहतरीन कमेंट लिखे हैं सर। तव्हां महिरबानी सर। मोहम्मद फारूक साहब, असांजो प्यारो दोस्त राशिद अली साहब सूमरो, असांजो पाड़ेसरी भाउ दोस्त लिखे थो त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। सर सुल्तान अमन साहब, काफ़ी वक्त थी चुको आहे, तव्हां नाहियो मिलिया असां। तव्हांजो दीदार शायद असांजे नसीब में न आहे। हयाती रही त इंशाअल्लाह ताला ज़रूर अवां सां मिलंदासीं, महिरबानी। इल्ताफ़ मंगसी, शाहिद अली भी असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि। न्याज़ अली भी असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहियो आहे फ्रॉम सऊदी अरब खां। असीं उन्हनि खे दिलि सां भलीकार चऊं था। न्याज़ अली मंगसी साहब फ्रॉम सऊदी अरब मां कमेंट में लिखनि था त अदा, तव्हांजो आवाज़ प्यारो आहे अदा।
को आग लगी घर की, चार्ज से अदा पंहिंजा तरकी असांजे में तकलीफ़ पंहिंजनि की आहे। महिरबानी सर। नियाज़ अली मंगसी फ्राम सऊदी अरब मां हू लिखनि था त अदा तव्हांजो आवाज़ तमामु बहितरीनु आहे। महिरबानी नियाज़ साहब, असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। असांजो प्यारो दोस्त सुल्तान अहमद गुपांग साहब लिखे थो त सर अस्सलाम अलैकुम या अली मदद। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। मौला अली मदद। तव्हां वधीक लिखियो आहे त कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा सर? सर अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो ख़ैर ख़ैरियत दुआऊं। सुल्तान अहमद साहब महिरबानी। सुल्तान अहमद साहब वधी कमेंट में लिखनि था त अल्लाह पाक तव्हांखे शाद आबाद रखंदो सर। असुल ॻाल्हि आहे वॾाई जी सर। इंसान अना तकबर, इंसान अना तकबर ऐं वॾाई में पूरो आहे सर। जेके इंसान हिक ॿिए खे मोहबत नथा ॾेई सघनि, सर तव्हांजा दर्द वारा आवाज़, तव्हांजो कमेंट सुल्तान अहमद साहब तमामु बहितरीनु आहे सर। इंसान अना तकबर ऐं वॾाई में पूरो आहे सर। जेके इंसान हिक ॿिए खे मोहबत नथा ॾेई सघनि, तॾहिं त जहिड़ा फ़साद थियनि था, तॾहिं वञी कोर्टनि जा चकर काटनि था। पोइ जेके पैसा साल में गॾु कंदा आहिनि, उहे वञी जहिड़े फ़साद में ॾींदा आहिनि सर। तमामु बहितरीनु कमेंट लिखियो आहे सर तव्हां सुल्तान अहमद साहब। अना तकबर वॾाई जे बाबति तव्हां लिखियो आहे, महिरबानी। वसीम अहमद असांजो पाड़ेसिरी भाउ दोस्त सूमर साहब कमेंट में लिखे थो त अस्सलाम अलैकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह वसीम साहब। हाजी हाकिम अली मंगसी साहब फ्राम सऊदी अरब मां, असांजो प्यारो मामू सऊदी अरब मां असांखे कमेंट में कुछ गुलाब जा गुल मोकिलिन था, मेहरबानी। नियाज़ अली मंगसी फ्राम सऊदी अरब मां असांखे कमेंट में कुछ गुलाब जा गुल मोकिलिन था। एंड असांजो प्यारो दोस्त डॉक्टर साहब साईं ज़ाहिद अली मुगेरी साहब, साईं ज़ाहिद साहब शाहिद के असांजा सलाम, अहमद नवाज़ साहब के सलाम। तव्हां कमेंट में कुछ गुलाब जा गुल मोकिलियो था। असद चांडियो साहब असांजे लाइव प्रोग्राम में अची चुको आहे। वंस अगेन साईं ज़ाहिद साहब असांजे कमेंट में कुछ दिलियूं मोकिलिन था। वसीम अहमद लिखनि था त ब्यूटीफुल। सजाद हुसैन भी असांजे प्रोग्राम में आहिनि। साईं ज़ाहिद साहब रात काफ़ी थी चुकी है। असीं अव्हांखे ॿुधाए रहिया हुआसीं त असांजे समाज में एक फुट तां जहिड़ो थींदो आहे, पोइ उन जे पोयां एकड़ खपाए कोर्टनि में सालनि जा साल लोड़ींदा आहियूं। हाणे असांखे ॾियो इजाज़त, इंशाअल्लाह ताला वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। पंहिंजो ख्यालु रखो जी दोस्तों। जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं, ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। सो बी केयरफुल। मोहम्मद फारूक साहब फ्राम लंदन में लिखन था त कायदे आज़म मरहूम ने भी इस ज़ात पात को मुआशरे के लिए नासूर करार दिया और अपने कबीले और पसंद के लोगों को
फ़ायदा पहुँचाने को बड़ी बुराई करार दिया। मेहरबानी सर मोहम्मद फारूक साहब तो असांखे लंडन मां ॿुधी रहिया आहियो, परदेस खां ॿुधी रहिया आहियो। इशफाक मस्तूई साहब फ्राम हैदराबाद मां असांखे कुझु दिलियूं मोकिले रहिया आहिनि, दिलि सां लाइक करे रहिया आहिनि। महिरबानी सर। साईं ज़ाहिद साहब असांजो दोस्त अहमद नवाज़ साहब खे ज़रूरु सलाम ॾिजो, एंड शाहिद हुसैन गोपाल ऐं जेका बि तव्हां सां गॾु दोस्त ॿुधी रहिया आहिनि उन्हनि खे सलाम ज़रूरु चइजो। बबलू साहब खे बि सलाम। सो अल्लाह हाफ़िज़। नूर हुसैन भली करे आयव। इशफाक मस्तूई लिखनि था सलाम अदा छा हाल आहे? वालेकुम सलाम सर। असांजो प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम पज़ीर ते पहुची चुको आहे। असांजो प्यारो दोस्त सुल्तान अमन साहब लिखनि था त इंशाल्लाह सर हयाती रही गॾिजी चांहि पीअंदासीं सर। तव्हांखे ॾिसी ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आहे सर। महिरबानी सर। मोहम्मद फारूक साहब लिखनि था त अल्लाह साईं सलामत रखे साईं, इजाज़त अल्लाह निगहबान। महिरबानी सर, महिरबानी।